किताब माण्हू जात उते मजूर होता, टापरू होता, घोड़ा होता, हे पूरे लहरों आऊं बादशाही हर हिकु रियासत में मुंहिंजे उताकी हूंदे उते मुंहिंजा माण्हू हूंदा, घोड़ा हूंदा। कॾहिं ज़माना सुल्तान कहे थो 1 लख लालनि जो नहबत नगारा, 1 लख मुंहिंजो लालनि जो नहबत नगारा, 2 लख बाबीलनि जा उन खे वॼाइण वारा, 3 लख टापरू मुछनि जा मारा, 4 लख मूं ते चौकीदार हरदम होशियारा, 5 लख पखालियुनि जा पाणी पीआरण वारा, 6 लख मूं बादशाह जा बोरची रोज़ राधारा, 7 लख साम्हूं जन घोड़नि जा हुआ भला भटारा, 8 लख उन्हनि ते छॾियल हुआ साइंस सोभारा, 9 लख नजूमी हुआ पूरे मुल्क में, 9 लख नजूमनि जा रोज़ हणंदा धारा, मतिलबु बादशाही में पहिरियों 9 लख नजूमनि जा रोज़ हणंदा हुआ धारा, 10 लख सारे ॾेह में हुआ आशिक जा ओतारा, 11 लख यारनि जा पोछन पढ़ाइण वारा, 12 लख बांगनि जा मस्जिदूं मुनारा, 13 लख तड़ मिठा मोचारा, 14 लख मूं ते फ़ौज हुई हरदम होशियारा, एॾा मूं ज़मज़मा शाह सुल्तान जा हर मूंखां विया वीचारा, रुॻो हवा सां ॿी का शइ कंहिंजी कोन्हे। वाह 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 भैया।